जी बिल्कुल तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी जे ऐलान बाद जेको 6 महीननि खां पोइ मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि तालीमी उहे खुली चुका आहिनि। हिन वक़्तु असीं NED यूनिवर्सिटी जे गेट ते मौजूदु आहियूं, जिथे तव्हां ॾिसंदो त मुंहिंजे बैकग्राउंड में यूनिवर्सिटी खुली हुई आहे, जॾहिं त शागिर्दनि खे SOP ते अमल करण लाइ उन्हनि खे चेक कयो पियो वञे। मुंहिंजे बैकग्राउंड में ॾिसंदो त ही जेके गार्ड आहिनि यूनिवर्सिटी जा उहे सिक्योरिटी सां गॾु SOP खे पिणु अमल कराए रहिया आहिनि। जेके बि शागिर्द हिते अंदरि यूनिवर्सिटी में दाख़िल थी रहिया आहिनि उन्हनि खे चेक कयो पियो वञे। उन्हनि खां ख़ासि तौर ते मास्क जेके न आहे उन्हनि खे वापसि कयो पियो वञे। SOP जेको मास्क ऐं उन सां गॾु अंदरि सैनिटाइज़र ऐं हिननि वटि पिणु जेको सैनिटाइज़र मौजूदु आहे उहो इस्तेमालु थींदो आहे। उन सां गॾो गॾु मां इहो बि वादे कंदो आहियां त हिन वक़्तु यूनिवर्सिटी त खुली वई आहे, पर जेको SOP वारो अमल आहे उहो घटि नज़र अचे पियो, छाकाणि त कुझु शागिर्द अहिड़ा बि आहिनि जेके मास्क न पाए अचनि पिया, जिन खे ही जेके सिक्योरिटी वारा हितां गेट ताईं वापसि कनि था ऐं उहे मास्क वठी अचनि था। उन खां पोइ जेको उन्हनि खे एंट्री ॾिनी थी वञे। मां इहो बि वादे कंदो आहियां त ही तालीमी इदारा लॉकडाउन मुकमल 6 महीननि खां पोइ हींअर जेको आहे खुली विया आहिनि, ऐं जंहिंखां पोइ जेको आहे हिन वक़्तु बि जेके SOP ते अमल न थी रहियो आहे, तंहिंखां पोइ जेके मुख़्तलिफ़ शागिर्द आहिनि उन्हनि खे वापसि कयो पियो वञे। मां इहो बि वादे कंदो आहियां त हिन वक़्तु मुकमल तौर ते कराची जे जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उहे खुली वियूं आहिनि, जॾहिं त जेको 8 ऐं 9 दर्जे खां मथे जेको आहे ॿिया जेके क्लास आहिनि उहे पिणु खुली विया आहिनि, जॾहिं त ॿिया जेके प्राइमरी स्कूल आहे उहे 28 तारीख़ खां पोइ खोलण जो ऐलान कयो वेंदो। जी।